अॼु सिंध अभ्यास अकेडमी ज़ेबिस्ट यूनिवर्सिटी पारां सिंध जे नामियारे तालीमदान नामवर लेखक ऐं ज़ेबिस्ट जे सीनियर ऐं बोर्ड ऑफ ट्रस्टी जे मेंबर डॉक्टर सुलेमान शेख जाब जे किताब शाह अब्दुल लतीफ़ अॼु जी दुनिया में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी रहबरी किताब जी बुक लॉन्च आहे। उन हवाले सां आऊं प्रोग्राम जो आगाज़ करण खां पहिरीं पंहिंजनि मोज़िज़ महिमाननि खे गुज़ारिश कंदुसि त उहे स्टेज ते वेहनि। वेहण वेजनि वटि जे सिखी त सघो थी, वेहण वेजनि वटि जे सिखी त सघो थी, अॻी आदत मट त अघा जुज़ न थिए। ऐं पंहिंजे हिन प्रोग्राम जी बाज़ाब्ता आगाज़ करण जे लाइ पंहिंजे प्यारे दोस्त नासिर सुमरे खे गुज़ारिश कंदुसि पाण अचे ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वाई पेश करे। नासिर सुमरो साहब। हंद विहाणा तोले विछाया ॿियो वर मूं न वणे, हंद विहाणा तोले विछाया ॿियो वर मूं न वणे, बाहि ॾिया हिन भंभोर खे मुंहिंजा पोयाणा पिरयनि, हो आयल मां मुंहिंजे दिलि जो दोस्त वठियूं पिया वञनि, हो जी जल मां मुंहिंजे दिलि जो दोस्त वठियूं पिया वञनि। असांजे मोहसिन उस्ताद साईं इम्तियाज़ काज़ी साहब खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं आयल महिमाननि खे भलीकार कनि। सो शेक्सपियर पढ़ंदी आहे। सो हिकिड़े दफ़े मां हुनखे चयो त अॼु त मां तोखे शेक्सपियर थो पढ़ायां। मां अंग्रेज़ी जो स्टूडेंट न आहियां रहियो, पर आई थॉट कि हुनखे मां थोरो चङी तरह पढ़ाए सघंदुसि। हिकिड़े पने खां पोइ मां रोइण हारको थी वियुसि, छाकाणि जो मूंखे बिल्कुलु सम्झ में न पिए आयो। पोइ मां घणनि उस्तादनि खां पुछियो, मां चयो शेक्सपियर खे तव्हां छो था पढ़ायो, कहिड़ी ज़रूरत आहे अॼुकल्ह जे ज़माने में। पर पोइ घणनि मूंखे सम्झायो त हीउ उहो क्लासिक राइटर आहे जंहिंजे बग़ैर अंग्रेज़ी कंप्लीट न थींदी। तंहिंजे करे अमेरिका में या ॿियनि जायुनि ते बि शेक्सपियर ते ड्रामा ॾेखारिया वेंदा आहिनि, शेक्सपियर पढ़ायो वेंदो आहे। इहा ॻाल्हि मां इन जे लाइ गुज़ारिश कई त साॻियो केस शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सां बि आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे जे नथा सम्झूं त असांजी माना पाड़ सिंध में नाहे लॻी। मूंखे कॾहिं कॾहिं असांजा मूं ज़िक्र पियो कयो हाणे डॉक्टर साहिब साईं अदीफ़ हमीदा सां, त असांजा ॿार जेके कराची में रहिया, जिन अंग्रेज़ी स्कूलनि में पढ़िया, ग्रामर में पढ़िया, कॉन्वेंट्स में पढ़िया, अंग्रेज़ी सुठी था ॻाल्हाए वञनि, पर हू उन तरीक़े सां सिंधी पोइट्री खे, सिंधी म्यूज़िक खे, या फॉर दैट मैटर उर्दू पोइट्री खे उहो उन तरीक़े सां इंजॉय न करे सघंदा जंहिं तरीक़े सां असां था कयूं। त मूं चयो सोचींदो आहियां त ऐं हुनखे मां चवंदो आहियां त तव्हांजी ज़िंदगी में इहो हिकिड़ो गैप रहिजी वियो आहे। यू विल नॉट बी एबल टू इंजॉय सिंधी म्यूज़िक या सिंधी पोइट्री, शेख अयाज़ मसलन यू नो, या ग़ालिब या फैज़ अहमद फैज़। सो उहो हिकिड़ो गैप रहिजी वियो आहे हुननि में। बहरहाल इहो त हिकिड़ो साइड वारो इशू आहे। सूफ़ी शाइर असां पढ़ियो आहे, या सूफ़ी हर मज़हब में हूंदा आहिनि, हर मज़हब में। यहूदियुनि में बि सूफ़ी आहिनि, हिंदुनि में त ख़ैर आहिनि ई आहिनि, क्रिश्चियंस में बि आहिनि। सो शाह साहब सूफ़ी शाइर हो, ऐं जीअं ॿी दुनिया में ॿियनि मज़हबनि में सूफ़ी रहिया आहिनि, तीअं शाह साहब जो वॾो मक़ाम आहे। डॉक्टर साहब तव्हांखे मुबारक हुजे। ऐं इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर साहब जंहिं टॉपिक ते लिखियो आहे इहो किताबु, इहो अहिड़ो टॉपिक आहे जंहिं ते नॉर्मली माण्हू न लिखंदा आहिनि। वॾी महिरबानी तव्हांजे अचण जी, यू आर मोस्ट वेलकम। ऐं असांजे लाइ वॾी इज़त जो बाहिस आहे त तव्हां सभु साहिबान आया आहियो, अमां साहिबान आहियो। थैंक यू। पंहिंजे कलीग अमीन जोए खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचे ऐं यूसुफ शाहीन साहब जा ॿ अखर ज़रूरु पढ़नि। ऐं शाह साहब सिंध जी तारीख़ खे, सिंध जी तहज़ीब खे, सिंध जी ॿोलीअ खे हिकु जियापो ॾिनो, जंहिंजो ज़िक्र डॉक्टर सुलेमान शेख पंहिंजे किताब में कयो आहे। अॻिते
साईं यूसुफ शाहीन साहब लिखनि था त ही मुग़लनि जी ग़ुलामी वारो दौरु हो। आगरे ऐं दिल्ली में वेठल औरंगज़ेब हिंदुस्तान जे वसी तरीन इलाइक़े ते क़ाबिज़ हो। सिंध में कलोड़ा मुग़लनि खे ॾनु ॾेई हुकूमत करे रहिया हुआ। उन वक़्तु शाह लतीफ़ जी उमिरि लॻभॻि 18 साल हुई। शाह लतीफ़ सिंधी ॿोलीअ में उन वक़्तु शाइरी कई जॾहिं समूरे बरे सग़ीर हिंदुस्तान ऐं विच एशिया में फ़ारसी ॿोली उरूज ते हुई। जंहिंखे फ़ारसी ॿोली न ईंदी हुई उनखे जाहिल सम्झो वेंदो हो। शाह लतीफ़ सिंध जो पहिरियों अज़ीम शाइर हो जंहिं इश्क़ मिजाज़ीअ खां इश्क़ हक़ीक़ी ते लिखण खां अलावा ॿियनि इंसानी मसइलनि ते बि भरपूर शाइरी कई आहे। शाह लतीफ़ खे उहो बि एज़ाज़ हासिलु आहे त हिन जे लिखियल फ़क़ति हिकु किताब या रिसाले ते सवें किताब हज़ारे मकाला हज़ारे मज़मून लिखिया विया आहिनि। शाह जी शाइरी खे केतिरनि ई माण्हुनि उन ते PhD बि कई आहे ऐं केतिरनि ई ॿोलियुनि में इहो तर्जुमो बि थी आहे। असांजे हरदिल अज़ीज़ दोस्त डॉक्टर सुलेमान शेख बि शाह जी शाइरीअ ते हिकु अहम किताबु लिखियो आहे जंहिंमें हिन सिंधी क़ौम खे पंहिंजनि ॾुखनि ऐं दर्दनि जो इलाजु करण लाइ शाह जी शाइरी खां रहबरी वठण जी सलाह ॾिनी आहे। डॉक्टर साहिबु हिन किताब जो नालो ई रखियो आहे त अॼु जे दुनिया में शाह लतीफ़ जी रहबरी। ॻाल्हि मुंहिंजी ॻाल्हि आहे तो कन पई या न, शाह अब्दुल लतीफ़ अथई रहबर उन राह जो। इहो यूसुफ शाहीन साहब जो शेर जेको मूं तव्हांजे समातुनि जे नज़र कयो। अॻिते यूसुफ शाहीन साहब लिखनि था त शाह लतीफ़ जी ज़िंदगी में सिंध में केतिरा ई वॾा हादसा थिया। 1739 में नादिर शाह दहली खां पोइ सिंध ते काह कई। दहली में नादिर शाह मुग़ल सल्तनत जो समूरो ख़ज़ानो सवें मण सोन चांदी हीरा जवाहर हज़ारे ऊठ ऐं घोड़ा लॾाए ईरान खणी वियो। इन ख़ज़ाने में कोहे नूर जो हीरो ऐं दरियाए नूर जो हीरो ऐं तख़्ते ताउस बि शामिलु हो। नादिर शाह मुग़लनि लाइ एॾी रक़म बि कोन छॾी जो हू पंहिंजी फ़ौजनि खे पोइ हिते पघार ॾेई सघनि। इहो समूरो सोन ऐं चांदी ईरान जे शहर मुशहर जे गोदामनि में रखाइण खां पोइ नादिर शाह साॻे ई साल 1739 में वरी सिंध ते कायो। उन वक़्तु मियां नूर मोहम्मद कलोड़ो सिंध जो हाकिम हो। हिन ख़बर हुई त नादिर शाह खे मुग़लनि जूं 3 लख फ़ौजूं रोके न सघियूं। उन करे बहितर इहो हुन सम्झो जो उतां भॼी हुन जान छॾाई। हू पंहिंजी तख़्तगाह ख़ुदाबाद खे अलविदा चई जान बचाइण लाइ उमरकोट वञी पहुतो। उते हू कुझु साही पटण खां पोइ जीअं ई कंहिं ॿी मंज़िल ते वञण लाइ घोड़े ते सवार थियो त नादिर शाह बि उते अची हिन मथां कड़कियो। ॿिन्ही जे विच में ॻाल्हियूं थियूं। मियां नूर मोहम्मद नादिर शाह खे 1 करोड़ नक़द रक़म अदा कई ऐं वाइदो कयो त हू हर साल 20 लख रुपया ॾंड तौरु ईरान मोकिलींदो। इन रक़म जी ज़मानत तौरु नादिर शाह मियां नूर मोहम्मद जा 3 पुट मियां ग़ुलाम शाह कलोड़ो, मियां मुरादियाब कलोड़ो ऐं मियां अतुर कलोड़ो खे अगवा करे पाण सां गॾु ईरान खणी वियो। हिकु माउ पीउ जा जॾहिं 3 जवान पुट अगवा थी विया तॾहिं लॻे थो त शाह लतीफ़ उन ॾुख जो इज़हार पंहिंजे हिन बेत में हिन तरह कयो आहे त हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री लॻे माठ मिरुनि खे डूंगर पवन ॾरी वञनि वण भरी उभर उभरे की न की। डॉक्टर सुलेमान शेख साहब जे हिन किताब ते ॻाल्हाइण जे लाइ प्रोफेसर KS नागपाल साहब खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं डॉक्टर साहब जी इल्मी ख़िदमतुनि सां गॾो गॾु स्पेसिफिकली हिन किताब बाबति जेको आहे पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखनि। प्रोफेसर KS नागपाल साहब। किताब त पढ़िजे पर किताब लिखण वारे खे बि पढ़िजे। लतीफ़ साईं खाहोड़ी में चयो आहे ही मुंहिंजे हिसाब सां मां जेकर डिफाइन कयां त साईं खाहोड़ी आहे, अॼु जे दौर जो खाहोड़ी आहे, चारण आहे। जिनी सुख नाहे को चारण से चइजनि, रुञनि राह पुछनि मथे कुल्हनि कीन राह। हिकिड़ो वॾो कीनरो कुल्हे ते खणी हिन शख़्स 2 महाज़न ते सॼी ज़िंदगी अर्पण कई आहे। ज़ेबिस जंहिंमें असां वेठा आहियूं ऐं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन यानी हिकिड़ी विजन आहे, हिकिड़ी डिघी नज़र आहे त असां तालीम खां सवाइ ॿिन्ही जो ताल्लुक़ तालीम सां आहे, कुझु न करे सघंदासीं। कारखाना वसीला
जेके मूंखे ॾाढे ॾुख सां चवणो थो पए, शहदाद कोट, मां शहदाद कोट जो आहियां, टेक्सटाइल मिल्स भुटे साहिब लॻराई, एतिरनि माण्हुनि खे रोज़गार मिलियो, एतिरी ख़ुशहाली वधी वई, हींअर उहा खसी वई। पर सभ खां वॾो जेको कमु आहे उहा स्टील मिल कराची पिपरी वारी। त इहे हींअर बि धड़ाधड़ असां खां वसीला खसिया वञनि था, वेंदे पाणी ताईं। असां सभिनी खे सुलेमान शेख थी सोचणो पवंदो, जेको निंडूं फिटाए, ॾींहुं मंझंदि राति न ॾिसे, ऐं मेड़ माण्हुनि जा करे सिंध ग्रेजुएट्स कीअं ठाहियूं, कीअं हिकिड़ी वॾी दास्तान आहे जेका रिसर्च तलब आहे। ऐं हिकिड़े शख़्स जी विज़न ऐं उन अहिड़ा मोहबती मेड़िया जॾहिं हिन कम खे रास कयो। हीउ जेको इदारो आहे अॼु जी कॉम्पिटिशन वर्ल्ड में भुटे साहिब जी विज़न सां, पर इन खे जेको अॻिते खणी हले थो, जावेद लगारी साहिब सां मां CIC जो डायरेक्टर हुउसि, त पर्सनल ॻाल्हि ॿोल्हि थींदी रहंदी हुई, ऐं साईं सां त घणी न्याज़मंदी आहे। त हुननि जा विज़न, हुननि जूं ॻाल्हियूं ऐं हुननि जी जाखोड़ एसि ताईं तो जेके हू लहणनि था उनजो कुझु बि उन्हनि खे नथो ॾिनो वञे, पर मानी टिकी बि घरां आणे पाण खाइनि था ऐं ॾींहुं राति हिन सफ़र खे अॻिते वठनि था। हीउ लतीफ़ जो पंधीअड़ो आहे। त लतीफ़ खे सम्झण खां अहिड़नि किरदारनि खे ॾिसणो पवंदो। अचो हिन किताब जे मथां, त मूं जॾहिं हिन जो सिटरा पढ़ियो त मूंखे ताजुब ज़रूरु लॻो त इन्हनि सिटुनि ते माण्हू ॻाल्हाइण ऐं लिखण खां तयारु न आहिनि। ख़ासि करे 21वीं सदी ऐं शाह लतीफ़, सिंधी समाज ऐं लतीफ़ साईं, शाह जो नज़रिए हयात। हाणे इहे उहे शयूं आहिनि जिन ते जीअं मूं चयो त आम माण्हू न लिखंदो आहे। साईं पंहिंजे दिमाग़ सां वॾी जाखोड़ करे ऐं शाह जा उहे बैत, उहे शयूं असांजे अॻियां आंदियूं जिन सां असां विज़न वधाए सघूं था। फॉर एग्ज़ाम्पल जीअं मां हिकिड़ो बैत पढ़ां साईं जो, अॻिते जी जदोजहद त साईं सॼी सुहिणी जा सभई सुर इहे जदोजहद जा सुर आहिनि, पर हिकिड़ी विज़नरी माण्हू खे जेको सम्झाए थो वया जे हाणे समुंड जे पातार में वञिणो आहे, मुंहुं काओ ॾेही तिन सिपूं सोझे कढियूं, याने ही को ज़रूरी न आहे तव्हां हिनखे समुंड जे में खणो, ही दुनिया ख़ुदि हिकिड़ो समुंड आहे, साइंस हिकिड़ो ख़ुदि समुंड आहे, जंहिंजी तहक़ीक़ लाइ पाण खे डीपेस्ट वे, छो त जेके अंदरि न वेंदा ऐं ॿाहिरि छाछर में छुगेनि पिया उन्हनि खे सिपियूं ऐं कोड मिलंदा। त अहिड़े क़िस्म जा जेके बैत आहिनि साईं जा, उन्हनि खे उन माना में खणणु घुरिजे। त हाणे हीअ रुक वहंदी रांदि आहे जी, ही केॾारो न आहे, ही अॼु जो समाज आहे जंहिं ते असां साईं केॾारो जा अहिड़ा ई बैत खणी हिन में सहेड़िया आहिनि। ऐं जेका ॻाल्हि मथां बिही चवनि था, तांघे में ताणे ॿध पंहिंजो तरहो, ऊन्हे में हाणे कोन ॾींदुई को ॿियो। साईं जा इहे मुख़्तलिफ़ मज़मून ऐं तक़रीरूं आहिनि, इन करे इहो ज़रूरु आहे त इन में काफ़ी शयूं रिपीटेड आहिनि ऐं उहे रिपीटेशन सुठियूं थियूं लॻनि, छा लाइ त मुख़्तलिफ़ वक़्तनि जूं तक़रीरूं आहिनि या मज़मून आहिनि ऐं उहे मज़मून असांखे उन नमूने में ई अॻिते धिकनि था पिया। पाण ई ईंदो होत तूं बि थी कुझु अॻु भरी, मतां चवे बलोच कमीणी मां कीअं न थियो, तती थधीअ काय काने वेल वहण जे। साईं जो किताब थो पढ़ां मां, मतां थिए ई ऊंधा पेर ॾ लही पिर जो। त महिनत, मोहबत, कम्यूनिकेशन, इन सभिनी खे साण करे जीअं मूं चयो त केॾारो ही आहे। हाणे उन जी हिकमत अमली साईं नोट कई आहे, हितां ई पढ़ां थो, जंग जी हिकमत अमली, ऐं ही सिंधी जंग जो बहितरीनु नमूनो आहे।
ही जेके पटका ॿधी पाण सां सिंधी विढ़िया, पर ही हिकमत मिली हणणु मार हकलणु पुठिते फिटी कयो दुश्मन खे, हणणु हकलणु ऐं ॿियो छा कमु करिणो आहे, ॿेली सारणु। माझा ई मरख विझनि कोन फ़र्क़ु रुक वहंदी रांदि में। त साईं पंहिंजे हिन वॾी जाखोड़ सां इहे शयूं कढियूं आहिनि ऐं जुहद जा जेके अॼु जी दुनिया में शाह जी रहबरी जे उनवान सां साईं जेको किताब में लिखियो आहे, तपी कंदे को डूंगर ॾुखोयनि खे, तुंहिंजे पण पब जा लिंग मुंहिंजा लोह। हिकिड़ी औरत थी चए पहाड़ खे, ससीअ सो कयो मर्द जंहिं बात कया। मर्द न पुॼी सघिया, अॻियां टकर टर मतां रोह रतियूं थियूं, ज़रा ज़रा करे छॾींदीमांइ। त ही साईं जेके शयूं मेड़ियूं आहिनि ऐं असांजे नौजवान लाइ ख़ासि करे बार बार लिखनि था त पाण सां ॻंढियो पाण खे, पाण में वीशा न विझो, वगर कयो वतन पिर्त न चुननि पाण में, पसो पखियड़नि माण्हू आहे मेठ घणो, असां में त मेठ रही कान्हे का। त इहे हिकिड़े क़िस्म जा उहे बैत आहिनि जेके साईं सुहिणीअ जे वातां ससीअ जे वातां असांखे ॾेई ऐं अॻिते वधण जी ॾियनि था। मुंहिंजे नज़र में त शाह उहो आशिक़ आहे जो महबूब तां, हाणे महबूब में वॾा फ़र्क़ आहिनि। महबूब लाइ मरणु कीअं थो सेखारे, उन ते मां पंहिंजी गुज़ारिशात पेश कंदुसि। त महबूब छा आहे? महबूब धरती आहे, इन खां वॾो को महबूब सॼण ऐं साणे साईं थो चए, कंहिं अणासीअ विसरे हैफ़तनी खे होए वतन जिन विसारियो। त वतन जूं ललकारियूं, वतन जूं ॾुखियाऊं, वतन जा अहज जेकॾहिं असां पंहिंजा न कया त पोइ इहो कमु तॾहिं थींदो जॾहिं लतीफ़ जो इश्क़ खणिबो। मां उहे कुझु गुज़ारिशूं तव्हांजे अॻियां पेश कंदुसि, साईं वटां पढ़ां थो। उहो ई बैत आहे जेको आउं कढी आयो आहियां। पतंगनि पह कयो मिड़िया मथे मच, पसी लहस न लचिया सड़िया मथे सच, संदा ॻिचिन ॻच वेचारनि विञाया। त ही जेका जंग आहे, जेका वतन सां मुहबत आहे, जेको ही महबूब आहे, सिर खां घटि न। हूअं बि इश्क़ त इनखे चइबो आहे, पर पंहिंजे उन गुज़ारिशात खे 5 मिंट पेश कंदुसि। पर हिकिड़ो उहो बैत जंहिंमां असां शाह जे सान्या खे सम्झो, पर्सनली मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, हे साईं लिखियो आहे, पर ही बैत अहिड़ो आहे, मूंसां कंहिं शाह जे पांधीअड़े ॻाल्हायो, साईं ही बैत मां पढ़ां थो, मूंखे इहो सम्झायो। त ही सान्या वंदन लाइ मां ख़ासि ज़ोर ॾेई पढ़ां थो। ॿुॾदड़ ॿूड़नि खे के हथ विझनि, पसो लॼ लतीफ़ चए केॾी खे कखनि, तोणे कंधीअ कनि न त साण वञनि सीर में। माण्हू ॿुॾे थो पियो तारू नाहे, गोता थो खाए, हुनखे ॿूड़ा नज़र था अचनि कंधीअ सां, उन ॿूड़नि में हथ थो विझे। हाणे जेके ॿूड़ो मज़बूत आहे, पाड़ हुनजी पुख़्ती आहे, त उनखे छिके हू ॿाहिरि निकिरी ईंदो। इहो चई कंधीअ कनि, ॿूड़े उनखे कंधीअ ते कयो, उनखे ॿुॾण खां बचाई। पर जेकॾहिं ॿूड़ो कमज़ोर आहे त हुनखे छॾे नथो, उहो उन सां गॾु पटियो, जीअं हू ॿुॾे थो त ॿुॾंदड़ जे हथ में उहो साण थो वञे। अहिड़ा थियो, पोइ हिन जंग में अचो। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि सिंध जे नामवर कहाणीकार, नामवर लेखक ऐं अॻूणे फीडरल एजुकेशन मिनिस्टर साईं मदद सिंधी साहब खे त पाण अचनि ऐं डॉक्टर सुलेमान शेख साहब जी किताब ते ॻाल्हाइनि। डॉक्टर समीरा हुसैन साहिबा, डॉक्टर सलीमान शेख साहब, इम्तियाज़ काजी साहब,
नागपाल साहब ऐं हेठि वग़ैरह दोस्तो जीअं सिंधी ॿोली सभ खां आऊं पहिरीं त माफ़ी घुरण देरि सां अचण लाइ जो मां ख़ैरपुर अचां पियो, सो उन लाइ आई एम वेरी सॉरी। ऐं डॉक्टर साहब खे हिन किताब में जेके 18 मज़मून आहिनि उन लिखण ते ऐं हिन किताब शाये करण ते खेसि मुबारकबाद थो ॾियां। ऐं हीअ किताब में जेके बि मौज़ू आहिनि एॾा सवला आहिनि ऐं नंढा नंढा आहिनि त जीअं आम पढ़ंदड़ खे तमामु वॾी मदद मिले थी। ख़ासि तरह असांजो नौजवान तबिको हाणे त किताबनि पढ़ण खां बिल्कुलु परे थी वियो आहे, पर हीअ किताब जेकॾहिं सभिनी खे मिले थो ऐं जेके हिन में दिलचस्पी रखनि था त तिन जे लाइ हीअ किताब इंतिहाई रहनुमाई कंदो। मां साईं डॉक्टर साहब तव्हांखे मुबारक थो ॾियां, तव्हां शाह जा आशिक़ बि आहियो, पारखू बि आहियो। ऐं मां ॾिसंदो आहियां त हर उर्स जे मौक़े ते डॉक्टर साहब हेठि वेठो हूंदो आहे, माठ करे सभिनी जा ॿुधंदो आहे ऐं पोइ उहा हाज़िरी भरे हलियो वेंदो आहे। हाणे ॻाल्हि फ़क़ति इहा आहे त लतीफ़ साईं ते घणो कमु थी चुको आहे, तमामु घणियूं PhD डिग्रियूं माण्हू लिखी चुका आहिनि, पर लतीफ़ साईं जी ज़िंदगीअ ते अञा ताईं बि कंहिं सही माना में कमु कयो ई कोन्हे। मूंखे डॉक्टर फहमीदा साहिबा वेठी आहे त लैंग्वेज अथॉरिटी में हुन शुरू कयो इंसाइक्लोपीडिया ऐं शाह लतीफ़ नंबर उन वक़्तु कढण जी तयारियुनि में हुई, पर अध में रहिजी वियो। मां उते जॾहिं कमु पियो कयो त उहो इंसाइक्लोपीडिया 800 सुफ़्हनि जो शाह लतीफ़ नंबर कढी संदनि ख्वाब जी तकमील कई, जेको उते मौजूदु आहे ऐं पढ़ंदड़नि खे काफ़ी वाधारो ॾिए थो। उनखां पोइ जॾहिं मां कल्चर डिपार्टमेंट में हुउसि त गंज शरीफ़ लतीफ़ साईं जो कंहिं ज़माने में 93 में छपियो हो, पर उहो छपियो फ़क़ति पुराणी ॿोलीअ में ऐं नई सिंधीअ में। पर पोइ आगा सलीम साहिबु उनजो सिंधी अंग्रेज़ी तर्जुमो, उर्दू तर्जुमो, पुराणी सिंधी ऐं नई सिंधी तरतीब ॾिनो हो, उहो छपियो कोन हो, पर उनखे पोइ मूं 4-5 साल महिनत करे 2 वॉल्यूम्स में शाये कयो। ऐं हिन वक़्तु शाह लतीफ़ जा जेके बि रिसाला आहिनि उहे मूं कल्चर डिपार्टमेंट तरफ़ां शाये कराए छॾिया आहिनि। बदकिस्मती असांजे मुआशिरे जी आहे त ताराचंद शोकीराम साल 1900 में शाह जो रिसालो मुकमिल शाये करायो हो 15 दिसंबर साल 1900 में, ऐं उहो तइलीम खाते शाये कयो हो, पर उहो वरी कॾहिं कोन शाये थियो। पर पोइ मूं उहो बि शाये करायो ऐं हिन वक़्तु जेके बि शाह जा रिसाला आहिनि उहे छपिजी चुका आहिनि। पर बदकिस्मती आहे त असां वटि अहिड़ो को हिते अहिड़ो इदारो कोन्हे, अहिड़ो को दोस्त कराचीअ में अलाए छो असांजा माण्हू हिते रहिया बि सही, हुकूमतुनि सां गॾु बि रहिया, पर जेकॾहिं शाह लतीफ़ जे नाले में सेंटर हिकिड़ो हुते हुजे हा ऐं सिंध हिकिड़ो सेंटर हुजे हा त जीअं को ॿाहिरियों माण्हू अचे त उहो सिंध मां वाक़ुफ़ु थी सघे। ऐं मां इन ख़्याल जो बि आहियां त डॉक्टर बलोच शाह लतीफ़ जे सर्च विषय जे नाले सां हिकिड़ो किताबु शाये कयो जंहिंमें समूरा जेके रिसाला हुआ उनजा अक्स न आई। मुंहिंजी ख़्वाहिश अॼु बि इहा ई आहे त समूरा शाह लतीफ़ जा रिसाला शाह साहिब ते जेके बि किताब आहिनि उहे हिन कराचीअ में कंहिं हिकिड़े हंधि गॾु हुजनि त जीअं माण्हू उते वेही रिसर्च जो कमु करे सघे। हाणे आऊं पंहिंजी मोहसिन उस्ताद ॿोलीअ जी माहिर लतीफ़ियात ते तहक़ीक़ कंदड़ डॉक्टर फहमीदा हुसैन खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचे ऐं डॉक्टर सुलेमान शेख साहिब जी किताब ते ॻाल्हाइनि। मदद अली सिंधी साहिब जे हवाले सां जेका हुन ॻाल्हि कई आहे ऐं हिकिड़ी वज़ाहत करणु चाहींदसि त जेको शाह जे बारे में इंसाइक्लोपीडिया सिंधियाना जो जुल्द हो सो असां उन ज़माने में तयारु करणु शुरू कयो। इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे, उहा असां छपाए कोन सघियासीं, उन खां पहिरियां हुतां हली वई हुअसि। पर उन खां बि अॻु में जॾहिं आउं शाह लतीफ़ चेयर में हुअसि त असां हिकिड़ो प्रोजेक्ट शुरू कयो हो शाह लतीफ़ इंसाइक्लोपीडिया। उन में असां बुनियादी कमु करे छॾियो हो, उन जा 5 जुल्द अचणा हुआ ऐं अञा पहिरें जुल्द जो असां मवादु कठो कयो हो त मुंहिंजी पोस्टिंग थी वई हैदराबाद में लैंग्वेज अथॉरिटी में।
पर उन प्रोजेक्ट खे नओं डायरेक्टर जेको सलीम मेमण साहबु आयो उन जारी रखियो डॉक्टर अलाना जी निगरानी में, पर हुन मूंखे बि उन जी चीफ एडिटर तौरु पाण सां गॾु रखियो ऐं उहो मूं पूरी तरह सां एडिट कयो। उन जा 3 जुल्द छपिजी चुका आहिनि। चोथों जुल्द बिल्कुलु तयारु आहे, प्रिंटिंग में वञिणो आहे। हाणे जेका सवाने ई हवाले सां मदद अली साहब ॻाल्हि कई, उन हवाले सां आउं चवंदसि त पहिरियों जुल्द जेको आहे सो सॼो सवाने ई हवाले सां आहे। उन में भिट शाह उन जा आसपास जा इलाइक़ा, पाण जिते ॼाओ, जिते रहियो, जिते जी उन परवरिश वरिती, जेको माहौल मिलियो, कहिड़ा माण्हू मिलिया, कहिड़ा उस्ताद मिलिया, उन जी सवाने जी हिकु हिकु शइ उन में मौजूदु आहे। कहिड़ा सफ़र कई, कहिड़नि इलाइक़नि में वियो, किथे तकिया अथसि, किथे उन जे रुगो नाले ते हिकिड़ो कंडीअ जो वण बि आहे त उनखे बि शामिलु कयो वियो आहे। सो ईअं चवणु त शाह साहब जे सवाने ते कमु कोन थियो आहे या उन बारे में का असां वटि रिकॉर्ड कोन्हे, ईअं नथो चई सघिजे। थी सघे थो पाण इहो या इंसाइक्लोपीडिया न ॾिठी अथनि या विसरी वई अथनि, पर आउं सम्झां थी त इहो पहिरियों जुल्द सवाने जे हवाले सां मुकमल आहे। कमियूं बेशूं हूंदियूं आहिनि, ऐं नथी चवां त को परफेक्ट हूंदो, इंसानी कमु आहे, उन में कमी बि थी सघे थी, पर उहो हिकिड़ो मुकमल कमु आहे। ॿिया 2 जुल्द बि जेके आहिनि मुख़्तलिफ़ किरदारनि जे हवाले सां, ॿोलीअ जे हवाले सां, मुख़्तलिफ़ ॿोलियूं उन में इस्तेमालु थियूं आहिनि। रिसाले में आयतूं, फ़ारसी जा जुमिला, फ़ारसीअ जा आयतुनि खां अलावा हदीसूं, मतिलबु त जेको कुझु बि 3 जुल्दनि में थी सघियो आहे उहो उन में आहे। अञा 2 जुल्द ॿिया अचणा आहिनि। उन मां चोथों जुल्द तयारु आहे, 5हों जुल्द तयारीअ जे मरहलनि में आहे। सो इहा वज़ाहत कयमि। हा, त इहो बि मालूम हुअणु घुरिजे शागिर्दनि खे, तव्हां दोस्तनि खे, त इहो कमु हलंदड़ बि आहे ऐं थी बि चुको आहे। डॉक्टर सुलेमान शेख खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजो सदारती ख़िताब कनि। बेहद एहतराम लाइक़ डॉक्टर फ़हमीदा हुसैन, साईं मदद अली सिंधी साहब, प्रोफेसर नागपाल साहब ऐं असां मुअज़्ज़िज़ प्रेसिडेंट ज़ैबिस यूनिवर्सिटी ऑफिशिएटिंग मिस्टर इम्तियाज़ काज़ी साहब and the member of the board of directors, Zabs University, Zahoor Hussain Shujra Sahab, and our worthy vice presidents, Madam Nasreen and Professor Altaf Muqati Sahab. Ladies and gentlemen, तव्हां सभिनी जा लख थोरा जो मुंहिंजी नाचीज़ कोशिशि ते तव्हां गॾु थिया हिते ऐं अॼु तव्हां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं लतीफ़ साईं जी अहमियत ते बि ॻाल्हायो, सिंधी ॿोलीअ मुतलिक़ बि ॻाल्हायो। ॿई पाण में जुड़ियल आहिनि ऐं ॿिन्ही जे घटिजण सां, मिसारजण सां सिंधी क़ौम मिसारजी वेंदी। असीं जेकॾहिं पंहिंजी हैसियत ऐं पंहिंजी तारीख़ खे ज़िंदह रखणु घुरूं था त असांखे लतीफ़ खे वधीक उजागर करणो पवंदो। मुंहिंजी इन नंढड़ी कोशिशि जो मतिलबु इहो हो, ही मुख़्तसर आर्टिकल्स जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लिखिया विया, मुख़्तलिफ़ माहौलनि में लिखिया विया ऐं के तक़रीरूं आहिनि जेके हिन में शाया थियूं आहिनि। इन जो मक़सदु सिर्फ़ु इहो हो त असां पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे नौजवान साथियुनि खे अहसासु ॾियारियूं त अॼु बि शाह लतीफ़ अहमियत जोॻो आहे। छाकाणि मूं हिकिड़े नौजवाननि जे ग्रुप सां वेठे डिस्कस कयो शाह लतीफ़ मुतलिक़, त हुननि पुछियो त इहो 350 साल अॻु जी जेका ॻाल्हि आहे, फ़लसफ़ो आहे, उहो असांजे कहिड़े कम जो आहे? हाउ इट हेल्प्स मी इन टुडेज़ वर्ल्ड, the world of artificial intelligence, what I gain out of it. छाकाणि अॼु जी ज़मानो त पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि थो करे, नौजवान पंहिंजी जेको सो फ़ाइदे जी ॻाल्हि थो करे, त पोइ उन खां पोइ मूं सोचणु शुरू कयो त इन में अहिड़ी असांखे ॻोल्हणु घुरिजे त आख़िर
लतीफ़ साईं छा थो चए, वाई इट इज़ इम्पॉर्टेंट टू मी आर वाई वॉट आई फील अबाउट इट। सो पंहिंजा ज़ाती ख़्याल मूं गॾे ही नंढो गिटको तव्हांजी ख़िदमत में पेश कयो। ऐं दरअसल मुंहिंजे ज़हन में ही करणी कान हुई का वॾी गॾिजाणी। मुंहिंजो ख़्यालु हो त थोरा दोस्त हिन ते ॻाल्हाइनि त जीअं अञा हिनखे वधीक वॾो करे सघिजे। बहरहाल तव्हांजी महिरबानी, काफ़ी दोस्तनि हिनखे संजीदगी सां वरितो ऐं मुंहिंजी तमामु घणी जेका सा इनकरेजमेंट कई, उन लाइ आउं तव्हांजो थोराइतो आहियां। लतीफ़ साईं मुंहिंजे नज़र में आलमी शाइर आहे। उन जी हदबंदी नथी करे सघिजे, उनखे सिंध में महदूद नथो करे सघिजे। ॿी ॻाल्हि त शाह लतीफ़ सभिनी दौरनि जो शाइर आहे, उहो हिकिड़े ख़ासि दौर सां वाबस्ता कोन्हे। जेका ॻाल्हि हुन चई सा अॼु ओतिरी सही आहे जेतिरी अॼु खां 350 साल अॻु। असां वटि जॾहिं मूं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन साथियुनि सां मशवरा पिया कया ऐं इन ऑर्गेनाइज़ेशन खे ठाहिण जो पियो सोचियोसीं, तॾहिं इहा ॻाल्हि हुई त इहो बाबा पाण वटि त कुझु बि कोन्हे, को वसीलो कोन्हे ऐं हीउ छा थींदो। त लतीफ़ साईं गाइड कयो त बाबा मोहबती मेड़े ॻोठु ॿधिजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाणे ईंदो पातशाह। असां हिकिड़ो ॻोठु ॿधो, असां हिकिड़ो ॻोठु ॿधो ऐं अॼु हुन में हज़ारे साथी आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह करोड़ा रुपयनि जूं प्रॉपर्टीज़ माण्हुनि ॾेई छॾियूं, अस्पतालूं आहिनि, स्कूल आहिनि ऐं असांजा कई इदारा जुड़ी विया। हज़ारे शागिर्द हेसिताईं ॿाहिरि निकिरिया आहिनि जेके मुल्क जे सभिनी शूबनि में फ़ौज खां वठी वेंदे यूनिवर्सिटीज़ ताईं कमु कनि था पिया। त इहो हिकिड़ो नंढिड़ो चिंड दिमाग़ में उन केतिरो वॾो बम्बट मारे छॾियो। सो जेकॾहिं सचाई मन में आहे त पोइ का बि ॻाल्हि ॾुखी कान्हे। ऐं इन करे मूंखे आउं नंढो 6-7 सालनि जो तॾहिं खां वठी शाह साईं जे मेले ते वञणु थींदो। इन करे जो शाह साईं ऐं मुंहिंजो ॻोठु 3 मेलनि ते आहे। इन करे जेको सो उते वञणु आसान हो मुंहिंजे लाइ। ऐं मुंहिंजो वालिद साहिबु मुअतक़द हो, उहो मूंखे वठी वेंदो हो ऐं अहिड़ी तरह सां असां शाह साईं जो राग ॿुधणु शुरू कयो ऐं उन्हनि फ़क़ीरनि सां विहणु शुरू कयो। त इहो हिकिड़ो अजीब जज़्बो पैदा थियो त हिन असीम इंसान जे मुतलिक़ वधीक ॼाणिजे, पढ़िजे, लिखिजे। वरी ईअं हो त असांजे दौर में मैट्रिक में सुर सारंग शाह लतीफ़ जो सॼो सुर इहो असांजे कोर्स में हो, असांखे पढ़णो पवंदो हो। जेके दोस्त 59 में 58-59 में जिन मैट्रिक कई आहे उन्हनि खे यादि हूंदो त सुर सारंग जॾहिं पढ़ायो हुयो त उन अहिड़ी, असांजो उस्तादु जेको हो सो एॾो आशिक़ हो जो उन अहिड़े नमूने सां असांखे पढ़ायो जंहिं असांजा सभु रोशन तबक़ रोशन करे छॾिया। ऐं हुन सारंग मां असांखे कई गुंचा फुलिया, कई गुल फुटा जिन जी ख़ुशबू अॼु ताईं आउं महसूसु करियां थो। सो अहिड़ीअ तरह सां लतीफ़ साईं सां वेझड़ाई ऐं वास्तो क़ाइमु रहियो ऐं आउं केतिरनि सालनि ताईं 25-30 सालनि ताईं मुसलसिल लतीफ़ साईं जे दरगाह में इहो मेले ते वञी मकाला ॿुधंदो रहियुसि ऐं सिखंदो रहियुसि। पर मूं कॾहिं हुते पढ़ियो कोन्हे, मूं कॾहिं आउं इन हैसियत जो कोन आहियां जो हुते का शइ वञी पेश करियां, पर ॿुधी सघां थो, शागिर्दु आहियां, अॼु बि लतीफ़ जो शागिर्दु आहियां।
छाकाणि त मुंहिंजे ख़्याल में लतीफ़ साईं मूंखे वॾी सोजरो अता कयो आहे। इन करे जो क़ुरान मजीद अरबी में आहे, असां उहो पढ़ियूं था बिल्कुलु, पर उनखे एतिरो सम्झूं नथा। शाह साईं सिंधीअ में शाइरी कई, जंहिं सॼे क़ुरान खे ट्रांसलेट कयो ऐं उहो सॼो मक़सदु उन में ज़ाहिर कयो। अॼु जे नौजवान जो मसइलो ई आहे त हुनखे उहा सिंधी सम्झ में नथी अचे। हाणे असां लाइ ज़रूरी आहे त असीं शाह साईं जे बैतनि खे इन सिंधीअ में तर्जुमो कयूं या ट्रांसफर कयूं। मुंहिंजी कोशिशि इहा हुई त उन्हनि मुख़्तसर मज़मूननि वसीले शाह साईं जे ॾुखी सिंधीअ खे मॉडर्न सिंधीअ में तब्दील कयां, त जीअं अॼु जो नौजवान सम्झी सघे, उहो मूंखां पुछे न त इहो बैत जेको तो पढ़ियो इन जी माना कहिड़ी आहे। छाकाणि आउं पंहिंजे ॿारनि सां वेही जॾहिं ॻाल्हाईंदो हुउसि, उहे सिंधी मीडियम में पढ़िया हुआ, पर जॾहिं आउं उन्हनि सां वेही शाह लतीफ़ ते बैत चवंदो हुउसि, छाकाणि अॼुकल्ह सिंधी सब्जेक्ट में शाह लतीफ़ नथो पढ़ायो वञे। वोट ऑफ थैंक्स लाइ वाइस प्रेसिडेंट अकेडमिक्स डॉक्टर अल्ताफ़ मुकाती खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं समूरनि आयल महिमाननि जा थोरा मञनि। डॉक्टर अल्ताफ़ मुकाती साहब। ऐं ख़ुदि तो मेमणी आहे, थोरी घणी ऐं सिंधी खे बि सम्झा थो, भला की मेमणी ने सिंधी वो हिकिड़ी ज़बान आहे, तो ही अपॉर्चुनिटी जो फ़ाइदो पाड़ी ने ऐं शायदि मेमणी में बोला, मगर मुंहिंजी उमेदु आहे कि आहीं वधाए सम्झी सघंदा आहियूं के। डॉक्टर सुलेमान शेख साहब हिकिड़ी शख़्सियत न आहे, बल्कि हिकिड़ो करेक्टर आहे जिनके असां फ़ख्रु महसूसु करूं था कि असांजी यूनिवर्सिटी जे बानी में से हिकिड़ो आहे। डॉक्टर सुलेमान शेख साहब के साथ मुंहिंजो ताल्लुक़ तक़रीबन 13 वर्ष से आहे। आउं सुलेमान शेख साहब के हमेशा बहुत हम्बल ऐं बहुत हिकिड़ो नेक इंसान जी तरह महसूसु करा थो। डॉक्टर साहब शाह अब्दुल लतीफ़ भटाई जे मथे ही किताब बनाई आहे। मूंखे लॻे थो कि इन जे पूरे किरदार के फॉलो भी करे था। ही बहुत वॾो हिकिड़ो अचीवमेंट हो तो लाइफ जो, कि जिनके आए हमेशा बेहतर समझो था, जिनके आए पूजा करो था, उनके आए फॉलो भी करो था, आए जे पोते करेक्टर से आए जे पोते जी बिल्कुल एटीट्यूड्स एंड एवरीथिंग से। So I am really thankful to all of you who have honored this occasion, and I really appreciate all the guest speakers who have spoken today here very nicely, and I was fully understanding whatever they were saying, and mashallah, I think that this tradition should be continued, and like Dr. Suleiman Sheikh Sahab has desired that we should have a series of lectures on Shah Abdul Latif Bhai regularly. So as a Vice President Academics, I assure you, Dr. Sahab, that inshallah from fall 26, I am definitely going to have a meeting with my deans, and will arrange a series of lectures, maybe in the form of seminar or maybe in the form of some class studies. So thank you very much, Dr. Sahab.